मम्मी ने छुपा के रखे थे। माय बेकर्स के खारी टोस्ट और कुकीज़ है। आपको लगता है ये सब मैं अकेले खाऊंगा? ना जी ना, ये मेरे छोटे भाई बिट्टू के लिए ले जा रहा हूँ। माना कि माय बेकर्स के सारे प्रोडक्ट्स बहुत टेस्टी है, लेकिन मैं इसको टच भी नहीं करूंगा। अब क्या करें, माय बेकर्स के सारे प्रोडक्ट्स है ही इतने टेस्टी कि कंट्रोल ही नहीं होता। आप भी ट्राई करो माय बेकर्स। गुण ज्ञान वारा सतगुर सचारा, असांजा गुरु ही भगतीय भंडारा। ॾिसंदो आयो आहियां कि ऐं ॿुधंदो बि आयो आहियां तव्हांजे बारे में। तव्हां लाल साईं जो एॾो प्रचार कंदा आहियो। ये भागवत गीता घर घर ताईं हल, ये मां सनातन हिंदू धर्म जे अंदरि ये घर घर ताईं मां पहुचां। ग़लती कयूं आहिनि कि असां पंहिंजे इष्ट देव खे छॾे करे असां ॿियनि वटि विया लोग इलायची सिंदूर गुलाल विझी करे पोइ ठाहे करे मट ते जोत वारे करे अखे साहिब जो जेको मंत्र आहे असां समाज में जो भटकी करे ॿियनि वटि था वञूं ऐं उते वॾा गुरू आहिनि घर में कलेश वेठा बेटर आहे असां लाल साईं जो अखु पाए चंड ॾींहुं लाल साईं जे मंदरु वञूं। पंहिंजे ॿारनि खे भागवत जे ॾींहुं चंड जे ॾींहुं ख़ासि करे लाल साईं जे मंदरु वठी वञो त उन्हनि खे बि पंहिंजे असांजे ॿारनि खे विश्वास जागे की असांजा भॻवानु लाल साईं हवन थो कराए। हवन विधि सां थिए थो त हुनजी सॼी सामग्री महाराज खणी वेंदा आहिनि या त हुननि खे चवंदा आहिनि दरिया में परवान कयो। अगरि असां बि बहिराणे सां खे परवान नथा कयूं त उहे दोषी उहे बि आहिनि जेके परवान नथा कनि, जेके कराइनि था उहे बि हुनजे मथां दोष था। पूजा पाठ पोइ महाराजनि वटि वञी करे विधि था कराइनि की भई असांजे मथां हीअ दोष लॻी वियो आहे हुनजी पूजा, त तव्हां पंहिंजे ईष्ट देव जो अपमान था कयो। मूंखे मुंहिंजो मथो खाईंदा आहिनि अची करे की साईं असांखे बरकत कोन्हे, असांखे औलाद नथी थिए। ग़लतियूं तव्हां कयो वो साईं याद दींदा आहिनि। क्या बात। अब तो जय झूलेलाल बोलना ही पड़ेगा। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाउ खणी आयो आहियां तव्हांजे लाइ हिकु सुहिणो शो जिन जो नालो आहे असांजा गुरु द सिंधी भाउ शो प्रेज़ेंटेड बाय माय बेकर्स, जेको फाथो आहे जीवन जे मजेदार में तिन जा बि बेड़ा पार थियनि था अचनि था जेके साईं भरूच वारे जे शरण में ऐं उन्हनि जी महिमा ई अपरंपार आहे। साथियो, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो असांजो पहिरियों एपिसोड ई आहे साईं भरूच वारा। झूलेलाल साईं जा 26 वंशज पूज्य श्री ठाकुर साईं मनीष लाल। जय झूलेलाल साईं, तव्हांजो दिल जी गहराइयुनि सां स्वागत आहे हिन असांजे सुहिणे शो में जंहिंजो नालो आहे असांजा गुरु सिंधी भाउ शो। साईं, तव्हां ठाकुरनि जा वंशज आहियो। तव्हांजा पूर्वज ॾाढा पिता सालनि खां वठी करे झूलेलाल भॻवान जी सेवा कंदा आया आहिनि, जल ऐं जोत जी सेवा कंदा आया आहिनि। छा तव्हां साईं असांखे ॿुधाईंदा हिन ठाकुर जे वंशज जी शुरूआत किथां थी साईं? झूलेलाल भॻवान जा वंशज त ठीकु आहे। असां जॾहिं लाल साईं उन्हनि खां वठी उन्हनि सां उन्हनि जॾहिं पंहिंजी अंतिम समय जॾहिं उन समय पूरो थी रहियो आहे, काल पूरो थी रहियो आहे, त पंहिंजे भाउरनि सां उन्हनि ॻाल्हायो की भई ही मां जेके बि गति आहे उहो मां तव्हांखे ॾियणु थो चाहियां। त उन्हनि जा भाउरनि मना कई भई असांखे हीअ सभु न थी सघंदो ऐं असांखां हीअ सभु कार्य न संभाले सघंदा। तॾहिं उन्हनि जी ॾाढी पहिरीं खां बि इच्छा हुई की भई जेके संत कुबूर जे शुरूआत कई उन्हनि सां गॾु हुआ त उन्हनि जे चचेरे चाचे जा पुटु हुआ सौट वारनि, उन्हनि खे उहा शक्ति ॾियनि पिया चाहिनि। जॾहिं उन्हनि जा पंहिंजे भाउरनि मना कयो तॾहिं उन्हनि संत कुबूरदेव सां ॻाल्हि कई की भई मां तव्हांखे पंहिंजो वंश उनजी जेके प्रचार धर्म जेको मां आयो आहे
ही धर्म जो प्रचार करण लाइ मूंखे पंहिंजी गदीअ ते ध्यानु ॾिनो आहे। संत फुफुरदेव चई मां त तव्हांजो नंढो ॿार आहियां भई, मां त तव्हांजो सेवक आहियां। हुननि चयो न भई तो में उहो शक्ति आहे, तो में मां जेके तूं मुंहिंजी शेवा कई आहे, मुंहिंजी अहिड़ी इच्छा आहे की भई मां इहा गति तोखे ॾियां ऐं तूं मुंहिंजे हिनखे प्रचार खे अॻियां वधाईंदे। अने संत फुफुरदेव बि इहा ई ॻाल्हि कई की जेकी तव्हांजी आज्ञा, ईअं करे लाल साईं खे चयो। अने लाल साईं हुननि खे चयो की अॼु खां तूं मुंहिंजो पुटु आहे। उन्हनि पंहिंजे संत फुफुरदेव खे पंहिंजो पुटु घोषित कयो ऐं उन्हनि खे हुन टाइम ते 18 शक्तियूं ॾिनियूं ऐं 7 निशानियूं ॾिनियूं। 8 निशानियूं, पर हिकु निशानी हुननि आख़िरी में कुझु विवादी लॻी हुई हुन टाइम ते, त हुननि उहा हिकु निशानी दरिया में विसर्जित कई गई। अच्छा, ॾिनी 7 निशानियूं हुयूं। 7 निशानियूं में हुननि हिकिड़ी लोटी ॾिनी असगन जी, जेका इहा दोस्त साहिब ॾिनी। जी साईं, तव्हां मूंखे ॿुधायो इहे 500 साल 600 साल पुरानी आहे जी, ऐं हमेशह तव्हांजे हथ में ई रहंदी आहे। लाल साईं 7 निशानियुनि में हिकिड़ी गन जी लोटी ॾिनी हुई जी, दोस्त साहिब जी गजनि जी शक्ति ॾिनी हुई, पत्थर ॾिनी हुई, देख साहिब ॾिनी हुई, डमरू ॾिनी हुई, कतार ॾिनी हुई ऐं कानके जो छलो ॾिनी। 7 निशानियूं हुयूं जेके संत गुरुदेव खे हुननि ॾिनी छॾी ऐं हुननि खे चयो की भई अॼु खां जेको बि प्रचार थींदो उहो तव्हांजे माध्यम सां थींदो ऐं जॾहिं बि कोई मूंखे पुकारींदो त गुरुदेव खे चयो की भई तुंहिंजे शरीर में मुंहिंजो ई रूप धारण करे माण्हू तोखे ॾिसंदा। उहे ॾाढी वॾी उमिरि जा हुआ। हुननि चयो की भई मां त वॾी उमिरि जो आहियां, त मुंहिंजी त औलाद थियण जो कोन्हे, मां वंश खे अॻियां कीअं वधाईंदुसि। अने हुननि लाल साईं हुननि खे पुरन जनम ॾियां थो शादी कराई, उहो मां बुढ़ा साहिब करे जनम। अच्छा, जे बालक जनम थियो हुनखे बुढ़ा साहिब हिन करे की उहो वॾी उमिरि जा हुआ, त हुनखे बुढ़ा साहिब करे नालो रखियो वियो। साईं इहा कहानी त मां बि न ॿुधी आहे। हुननि खे बुढ़ा साहिब जो नालो ॾिनो की भई वॾी उमिरि में हुआ, हिन करे बुढ़ा साहिब करे चवंदा हुआ। ऐं उन्हनि खां पोइ इहो वंश असांजो आहे। त जेके सेवानी ठाकुर में बुढ़ाई लिखंदा आहिनि, बुढ़ाई, बुढ़ाई, अच्छा, त जेके बुढ़ाई ठाकुर आहिनि उन्हनि खे ई लाल साईं पंहिंजी शक्ति ॾिनियूं। अहिड़ा त जेके हुननि जा भाउर आहिनि उहे बि ठाकुर ई हुआ, हुननि खे बि ठाकुर जो ई तलब मिलियो। लाल साईं कॾहिं त ठाकुरनि खे ॾिनो, मीन्स भाउरनि खे ॾिनो, उन्हनि खे बि उहो ठाकुर जो तलब त हो, लेकिन जेका शक्ति हुई उहे संत फुफुरदेव खे ॾिनी। हुनजी जेका गद्दी हलंदी आहे उहा अॼु उहा गद्दी असां सेवानी ठाकुर जेके आहिनि हुन में लिखंदा आहिनि बुढ़ाई सेवानी। हा, तॾहिं साईं जॾहिं बि असां पढ़ंदा आहियूं त साईं ठाकुर जो अॻियां बुढ़ाई लिखियलु हो। त जेके बुढ़ाई जा वंश आहिनि, यानी संत फुफुरदेव मां बुढ़ा साहिब जेका पैदा थिया हुनखे बुढ़ाई ठाकुर चवंदा आहिनि। अच्छा, इहे तॾहिं खां असां उहो हलंदा आहियूं, तॾहिं असां इहे अॼु वंश तरीक़े लिखूं था। हुननि खे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं की भई हुननि चयो की भई लाल साईं जी त लाल साईं हुननि खे पंहिंजो औलाद ठाहे पिया, दात में, त उहा दात हुननि खे ॾिनी हा, ऐं शक्तियूं ॾिनऊं हा, ऐं हुननि पंहिंजी शयूं ॾेई विया। पंहिंजी जेका शयूं हुयूं लाल साईं चयो जिते जल ऐं जोत आहे उते मुंहिंजो वास आहे। उहो असांखे ठाकुरनि खे जल जी रोटी ऐं जोत साहिब जी शक्ति सभु लाल साईं असांखे ख़ुदि ॾेई विया आहिनि। तॾहिं असां लिखंदा आहियूं की असां वंशज आहियूं। ही घणी ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु जे समाज में ख़बर न आहिनि ऐं अॼु जेके कोई ठाकुर आहिनि बि कोन, उहे शेवक आहिनि, उहो बि अॼु असां पाण खे ठाकुर था चऊं की असां ठाकुर आहियूं। छोकी ठाकुरनि जो जेको नाम ॾियणो हूंदो, जेके ठाकुर ख़ुदि पंहिंजे घर जा परिवार हूंदा आहिनि उन्हनि जा नाम बि अलॻि आहिनि। जेको असां शेवकनि खे नाम ॾींदा आहियूं उहे नाम बि अलॻि आहिनि। जेके प्रेमी आहिनि, जे नाम वरितल आहे, अगरि उन्हनि खे कोई नाम ॾींदा आहिनि उहो नाम अलॻि आहे, यानी टे नाम आहिनि। अच्छा, त जेके शेवक नथा ठहनि, जे पंहिंजो नाम वरितल आहे कोई ॿियनि गुरुनि खां अॼु जे समय में, त उन्हनि खे ॿियो नाम ॾींदा आहिनि। जॾहिं सिंध में लाल साईं जो थियो उन खां पोइ त उन टाइम ते त ख़ाली ॿई धर्म, हा, हिकिड़ो दरियापंथी, हिकिड़ो माता पंथी, या कोई पंथी कोन, दरिया पंथी दरिया शाह खे पुॼंदा हुआ ऐं माता पंथी, बसि ॿ पंथ हुआ। उहो माता। सिंध में जेके बि
सिंधी हुआ उहे सभु ठाकुरनि जा ई शेवक ठहंदा विया जीअं जीअं लाल साईं में मुंहिंजो विश्वास थींदो वियो जीअं जीअं लाल साईं जे परिचय में ईंदा विया तीअं उन्हनि लाल साईं खे गुरू करण लाइ उहे ठाकुरनि जे द्वार ते ई आया ऐं उहे सभई शेवक ठाकुरनि जा ई ठहिया हुते त जेके सेवानी ठाकुर आहे न उहे ई उन्हनि जा कुल गुरू त साईं तव्हां जीअं ॿुधायो ठाकुर भुॻड़देव खां हीअ वंश हलंदो रहियो आहे पर जॾहिं खां मां नंढो आहियां मां ॿुधंदो रहंदो आहियां की भरूच धाम ठाकुरनि जो धाम आहे ऐं मां लाल साईं जो धाम आहे। मुंहिंजो नालो लाल साईं जो धाम आहे। पर साईं जॾहिं जीअं तव्हां ॿुधाए रहिया आहियो की इहा पीढ़ी जेकी आहे साईं ठाकुर भुॻड़देव खां शुरू थी पर नंढे हूंदे खां मां नालो ॿुधंदो आयो आहियां नंढे हूंदे खां मां नालो ॿुधंदो आयो आहियां साईं आसनलाल साईं ओमलाल ही जेको असां भरूच अॼु वेठा आहियूं झूलेलाल साईं जो धाम आहे वरुण देव झूलेलाल धाम इन जे बारे में कुझु ॿुधाईंदा हिते जी शुरूआत किथे थिए ईअं परम पूज्य ठाकुर साईं आसनलाल साहिब हुआ जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान थियो पोइ विभाजित थियो 1947 में त उते जेको थाण साहिबु हुयो जिते लाल साईं जी वॾेरे लाल साहिब जी तुलस साहिब जी साईं इहा कहिड़े साल जी ॻाल्हि आहे 1947 अच्छा हा। असांजा वॾा चाचा हिते हिंदुस्तान में पढ़ंदा हुआ त जॾहिं विभाजन थियो तॾहिं उनखे ख़बर पई की हाणे सभु हिते अचनि चाहिनि था त जेके बि ठाकुर हूंदा हुआ न उहे शाम जो संध्या जे टाइम ते अखो ज़रूरु पाइनि दरिया ते बीही करे ऐं लाल साईं जी पूजा करणी हुई त उहे दरिया ते वेही करे ई पूजा कंदा हुआ त उन्हनि खे जॾहिं इहे ज्ञान आयो की भई सभु अचनि था त उन्हनि हिते भरूच में आया मतिलबु पार्टीशन खां पोइ साईं जी अहिड़ी जॻह ॻोल्ही जिते नर्मदा नदी चाचा हिते पढ़ंदा हुआ अच्छा हिते पढ़ाई कंदा हुआ हिंदुस्तान ॿिनि तरह ते पूरो अखिर भारत हो त हिते पढ़ाई कंदा हुआ त हुननि भरूच में हिते ज़मीन मंदर हो शिव जो जिते परोजनी हिकिड़े जी जॻह हो हुई से में हुननि सां हुननि ॻाल्हि कई की भई असांजा इहे विभाजित थी रहियो आहे असां दरिया जा पुजारी आहिनि धनतेर जी ऐं शिव भॻवान जी मंदिर बि आहे हिते जोत अखंड ॿरंदी आहे असां बि जोत ऐं जल जा पुजारी आहे त असां हिते अची करे उहा करियूं था त उन्हनि हा करे छॾी अने जल जे मार्ग सां तॾहिं समुंड हिते ई हूंदो त हिते पाकिस्तान जा बि किंगा करा नर्मदा नदी जे उतां ई बाहिरि शिप थिया समुंड जे मार्ग सां वे जोत साहिब उतां खणी आया जॻह एतिरी संभाले करे खणी आया हुआ लाल साईं जी एतिरी शक्ति बि छोकी तत्वनि खे हुननि ॾिनी हुई की जल ऐं जोत जी शक्ति तव्हांखे रहंदी और जेका तुलस साहिब हुन टाइम ते खणी आया हुआ त उहो अखंड ताईं अखंड भरंदी रही त उहो अची करे हिते शिव मंदिर में स्थापना कई नर्मदा नदी जे किनारे ते भरूच खे इन करे हुननि पसंदि वधीक कयो की भरूच बि हिकिड़ो विष्णु जो ई धाम नर्मदा नदी बि नर्मदा नदी जा आई आहे तो पवित्र आहे जीअं चवंदा आहिनि गंगा में नहाने के बाद पुण्य मिलता है नर्मदा के दर्शन करने से पाप धुल जाते पुण्य मिलता जी साईं ॿियो हिते भगु ऋषि जो तपोभूमि आहे साईं कंहिंजो भगु ऋषि भगु ऋषि उन्हनि हिते ई तप कयो हुनजो हिते स्थान बि ठहियल अच्छा वामन अवतार जेके वामन जे अवतार वरितो हुन पहिरों पेर हिते ई रखियो अच्छा लक्ष्मी जो बि महत्व हिते आहे लाल साईं बि विष्णु जा रूप आहिनि इहे सभु विष्णु जा ई रूप आहिनि त असां जेके दरिया ते वञी करे जेका पूजा कयूं त दरिया ते इन करे पूजा कंदा आहियूं की हुते पंज तत्व घटि थींदा आहिनि धरती आकाश अग्नि वायु उहे पंज तत्व दरिया ते ई घटि थींदा आहिनि त हे बि हिते पंज शक्तियूं विष्णु जी हुयूं भरूच त भरूच इन करे पसंदि कयो की भई हिते दरिया शाह बि आहे नर्मदा नदी आहे बिल्कुलु नर्मदा जे किनारे ते शिव मंदिर हो हुते उन्हनि खे रहण जो कुदरती आशियानो मिली वियो जेके बि उतां ठाकुर आया न सभु भरूच आया साईं जीअं ई शुरूआत थी असां पूज्य श्री ठाकुर साईं आसनलाल साईं हिते नेम विधी त मां इहो ॿुधो आहे की साईं जिन जा ॾाढा चमत्कार हुया त मां चाहींदुसि थोरो तव्हां उन्हनि जे बारे में बि ॿुधायो दादा साहिब ठाकुर साईं आसनलाल जे बारे में साईं आसनलाल साहिब जेके हुआ जॾहिं उन्हनि जा पिता साहिब दराजनूमल साहिब जेके हुआ उहो ॾाढी नंढी उमिरि जा हुआ साईं आसनलाल साहिब 8 साल जा ई हुआ तॾहिं उहो प्रमिलित थी विया हुआ नंढी हूंदा ई पिता साहिब अच्छा साईं आसनलाल साहिब जा जेके पिता साहिब हुआ न उहे प्रमिलित थी विया
तॾहिं साईं आसनलाल साहिब जी उमिरि सिर्फ़ु 8 साल ई हुई। हुननि जा जेके चाचा हुआ हुनजो नालो बि दरिया आसनलाल साहिब जे पिता साहिब जो बि नालो दरिया। ॿिन्हिनि जी शिकिल ईअं भाउरनि सॻे भाउरनि भई जुड़वा ॿार हूंदा आहिनि न कीअं हुई, नालो बि साॻियो हूंदो। अच्छा ॿिए बि दरिया मां ई हुन टाइम ते छा आहे औलाद न थींदी हुई त लाल साईं खां घुरी करे वरितो, तॾहिं वरी हुननि जो नालो दरिया दिनोमल रखियो, दरिया खां दिनोमल। साईं ये ॾाढी मां सम्झा थो शायदि ई कंहिंखे ख़बर हूंदी ऐं मां बि कॾहिं न ॿुधी आहे ऐं तॾहिं उन्हनि जो नालो ई दरिया दिनोमल हो की दरिया मां लाल साईं हिननि खे पार ॾिनो हो त दरिया जो दिनोमल नालो रखियो। ऐं ॾाढा ॾाढा पोतन हूंदा हुआ। सिंधु नदी जी जॾहिं शाम जो संध्या जे टाइम ते पूॼा कंदा या सुबुह जो वेंदा त दरिया साहिब जी सिंधु नदीअ जी डोलियूं हुननि खे विच दरिया ते वठी वञी शाम जो वापिसि शाम जो छॾे वेंदियूं। त उन्हनि ई साईं आसनलाल साहिब खे 8 साल जी उमिरि में गस्त करणु सेखारियो। कीअं शेवकनि खे संभालबो आहे, कहिड़ा असांजा मंत्र हूंदा हुआ जेके लाल साईं ॾेई विया, छोकी ही जेके मंत्र हूंदा आहिनि न वो पंहिंजी औलाद खे असां न ॾींदा आहियूं, तॾहिं ॾींदा आहियूं जॾहिं आख़िरी समय ईंदी। यानी त कुदरती हुननि जो थी वियो त हुननि ॾेई न सघिया त दरिया दिनोमल जेके हुननि जा चाचा हुआ उन्हनि ई हुननि खे सॼो सेखारियो। हे सभु मंत्र ॾिनो की भई कहिड़े मंत्र असांखे शेवकनि खे ॾियणा आहिनि, कहिड़ा मंत्र असांखे जाप करणा आहिनि। ॿार हुआ नंढा त आख़िर त ॿार आहिनि त कॾहिं कॾहिं मस्तीअ में बि शेवकनि खे चवंदा की भई झिरकी पकड़े अच। हाणे शेवक जा झिरकी कीअं असां पकड़े अचूं? 8 साल खां ई गादी संभाली साईं जन। साले खां गादी। जी शेवक वञनि त चई साईं अचे कोन, चई कीअं न ईंदो, वञो वापिसि वञो, चई न या हाणे वञो छो न ईंदी, ॾिस हथीअ करे जीअं हू शेवक हथीअ कंदा त झिरकी हथ में अची वेंदी। त उन्हनि तॾहिं खां 8 साल जी उमिरि खां ई उन्हनि जा करिश्मा माण्हुनि ॾिसण लॻा। केतिरा हाणे मां जीअं ॿार मां त पहिरीं एतिरो शेवकनि में न वेंदो हुअसि, पर जीअं जीअं मां हाणे वञा थो जेके हुन आसनलाल साहिब जे टाइम खां उन्हनि ॿार हुआ उन्हनि ॾिठो हो। हाणे मां विदिशा बि वियो हुअसि, हुते हिकु अम्मा मिली हुई, हुननि ॿुधायो की भई असां वटि साईं आया हुआ बहिराणो साहिबु करण लाइ, त संझा जे टाइम ते असांखे सुबुह शाम जो वठी विया की भई हलो दरिया ते भई मां पाइण वञा त तव्हां बि असां जीअं असां नंढा नंढा ॿार हुआसीं असांखे सभिनी खे वठी विया। जॾहिं पूॼा कनि पिया त अंतर ध्यानु थी विया, त चई असां सभु रोअण वेही वियासीं, साईं गुम थी विया, साईं गुम थी विया। 2 टे ॼणा वॾेरी बि हुननि सां गॾु हुआ, हुननि चयो शांती रखो, साईं किथे न वञा, हिते ई ईंदा, तव्हां चुप रहो। भई असां ख़ाली अखियूं बंदि करे लाल साईं खे चऊं पिया असांजा साईं वापसि अचनि न त असां घर वेंदासीं, त असांखे चवंदा भई साईं खे किथे छॾे आया। थोरी देरि खां पोइ जीअं हुननि अखियूं खोलियूं त साईं हुते ई वेठा। त इहे हुननि खे शक्तियूं हूंदियूं, उहे शक्तियूं उन्हनि ॾेखारियूं कोन ऐं उन्हनि पंहिंजो प्रचार न कयो। बाक़ी जेकी शक्तियूं ठाकुरनि में हुयूं न अॼु जी तारीख़ में बि कोई संत में मूंखे नथो लॻे की हुजनि, पर अॼुकल्ह माण्हू संत चवंदा आहिनि मूंखे त मां त लाल साईं आहियां, की लाल साईं ईंदा आहिनि। एतिरा वॾा पोतल ठाकुर हुआ जेके एतिरी वॾियूं शक्तियूं, उन्हनि कॾहिं ईअं न चयो आहे की भई लाल साईं मूंखे ॾिसण में ईंदा आहिनि या लाल साईं मूंसां ॻाल्हाईंदा आहिनि। न इहे त पर अॼुकल्ह मां केतिरनि बि वटि वेंदो आहियां, पोइ केतिरा हुननि जा यजमान हूंदा आहिनि या केतिरा हूंदा आहिनि मूंखे ॿुधाईंदा आहिनि भई फलाणो चयो त भई मूंखे लाल साईं ईंदा, मतिलबु सुठी ॻाल्हि आहे लाल साईं ईंदो हुजे उन्हनि खे। असांखे त लाल साईं जो ई ख़ाली प्रचार करिणो, असांखे पंहिंजो प्रचार करिणो कोन्हे। साईं इहो बिल्कुलु मां ॾिठो आहे की जिते बि पंहिंजो किथे बि तव्हां हूंदा आहियो त वधीकतर झूलेलाल साईं जे नाले सां ई सभु कम ऐं कार्ज थींदा आहिनि। जेको ई खारो पानी कुएं जो मिठो करे जेको भॼन आहे, वेठी आहियां वाट ते वाट बि मटंदो, खारो पाणी कुएं जो मिठो करे ॾियो। इहो बंबोरा गांव आहे राजस्थान में, तेरतल जे पासे। अच्छा हुते 11 खूह आहे, सभिनी खूहनि में हुते खारो पानी। तॾहिं साईं आसनलाल साहिबु हुते जॾहिं विया हुआ तॾहिं सभिनी शेवकनि प्रार्थना कई भई साईं हिते त ॾाढी हालत ख़राबु आहे, असांखे पाणी पीअण लाइ कोन्हे, मानी ठाहिण लाइ पाणी कोन्हे, त असांखे कुझु रस्तो ॾियो साईं। तॾहिं साईं जो सुबुह थिए, सुबुह जो असुर थिए, तव्हां सभई हिते अचिजो ऐं 7 बजे पाण हलंदा। त 5 बजे हुननि जो नेम हूंदो, 5 बजे शेवा ते वेंदा, 7 बजे अखियूं खुली। हुते शेवा कनि पिया त हिकिड़ो घर हो, हुते विया त सभु ॿार वेठा हुआ, हिकिड़ो नंढो ॿार हो, हिकिड़ी नंढी दरी हुई, हुन मां वञी करे हुननि ॾिठो साईं ॾे, भई साईं हेतिरी देरि छा त ॿार हूंदा आहिनि न त हुननि खे थींदो आहे भई एॾी देरि थी आहे छा पिया कनि साईं? अंदरि ॾिसे त साईं भाई कोन, अरे छोकी उहो चिते जी खल ते वेही करे पूॼा कंदा, ख़ाली चिते जी खल बि
एक खलिया लोटी बि खणी त वॉक नथी करे हुननि वाकार बि भई ॿार चई साईं घुम पिया घुम अरे सभु चयो भई असांजे साम्हूं त साईं विया आहिनि कीअं घुम हुननि चयो भई शांती रखो साईं चयो आहे 7 बजे दाल 7 थिया आहिनि असां प्रार्थना कयूं था 7 थिया दरवाजो खोले आया ऐं हुननि सभिनी शेवकनि चयो भई जॾहिं असां ठकुर पूजा कंदा हुआसीं न त असांखे ॾिसंदा न मूंखे ॿिए किथे वधीक कमु हो त मां हुते इहा ॻाल्हि मां जॾहिं हाणे पंगोरा बि वियो हुउसि हुते मूंखे हुननि घुरायो तॾहिं हुननि सॼी मूंखे उहो जॻह बि ॾेखारी हुन न त उहा जॻह विकिरी कोन्हे मथां छित बि सॼी टुटी पई अथसि उहा जॻह अञा ताईं हुननि ॿिया सभु सिंधी हाणे कोई आहिनि ई कोन हुते सभु सिंधी कॾहिं विया आहिनि जयपुर जोधपुर हिते पर वरी बि उहा जॻह ॿियनि हुननि पंहिंजी जॻह जेका आहे उहा रखी अथनि हा जिते खूह आहे हुनजे पासे वारी जॻह हुननि इहे 2 जॻह हुननि रखी आहे साईं आसालाल साहिबु विया हुआ लाल साईं जो जेको नाम ॾिनल आहे उहो नाम वठी करे इन ई लोटीअ सां उहो छंडो आयो हो अच्छा ऐं उहो जल कढी करे ॾिनो त उहो हुन टाइम खां अमृत थी वियो त साईं अञा ताईं बि हुन कुओं में उहो ई पाणी मां हाणे वियोसि त हुते हाणे सिंधी कोई न हुआ पर हुते जा मारवाड़ी जेके हुआ हुननि चयो की भई अञा ताईं 10 खूह बंदि थी विया आहिनि 11हों खूह जेको आहे उहो अञा ताईं हुन खूह में पाणी आहे ऐं तव्हां हिते साईं आसालाल साहिब या लाल साईं जी मूर्ति जी स्थापना उनजी शेवा असां कंदासीं क्या बात अब तो जय झूलेलाल ॻाल्हि बोल। बोलना ही पड़ेगा अहिड़ा घणेई न चमत्कार आहिनि अनमोल आहिनि जेके ॻाल्हियूं कंदुसि त सॼी राति थी वेंदी राति मां प्रभात थी वेंदी ॿिया बि अहिड़ी हुई की भई हाणे मां विदिशा वियुसि हुन ॿुधायो भई असां बि शाम जे टाइम ते साईं असांखे अखो पाइण लाइ वठी विया असां वेठा हुआसीं त पूजा कनि पिया त साईं अदृश्य थी विया अहिड़ी घणेई ॻाल्हियूं आहिनि की ॾाढी वॾी शक्तियूं हुयूं अॼुकल्ह माण्हू चवनि था की असांखे लाल साईं थो अचे असांखे लाल साईं दर्शन न ॾियनि एतिरी वॾी शक्तियूं जंहिं वटि हुयूं जेके एतिरी करिश्मा ॾेखारे विया अॼु सूरदास आहे कानपुर में रहंदा आहिनि हुनखे ॿार सूरदास ॼाओ त हुन चए साईं ताई त असांखे फल ॾिनो हुयो ताई असांजो औलाद भई सूरदास थी वियो आहे त हाणे हिन खे अखियूं तव्हांखे ॾियणियूं आहिनि त साईं सुरमो सराई कई ऐं हुनजी अखियुनि में सुरमो पातो अॼु ताईं उहो भाई हयात आहे अॼु ताईं अखियूं अथसि रोशनी अथसि दुकान ते वेंदो आहे दुकान बि हलाईंदो आहे अच्छा क्या बात अहिड़ा घणेई करिश्मा आहिनि की साईं हर क्षेत्र जा करिश्मा ॾेखारे पूरनि खे ख़ाली हिकिड़ी न हर शइ में दात हूंदी तॾहिं त जेके साईं औलाद न मिलंदो उन्हनि खे औलाद ॾींदा अहिड़ी घणेई ॻाल्हियूं आहिनि अॼु पर ठाकुर पंहिंजो प्रचार न करिणो आहे असांखे लाल साईं जो प्रचार करिणो आहे असांखे लाल साईं चई वियो तव्हांखे मुंहिंजो प्रचार साईं इहो मां बि नोटिस कयो आहे जिते जिते तव्हांजा कदम पवंदा आहिनि उते उते झूलण जी ज्योतियूं जगनि थियूं भंडारा लॻनि था तॾहिं त चवंदा आहियूं ठाकुरनि जी महिमा जो कोई अंत ई कान्हे साईं मुंहिंजा बाबा हूंदा हुया न असां कपिड़नि में जॾहिं नओं मंदिर ठाहियोसीं अखंड जो उते बि ओमलाल साईं आया हुया हा, तॾहिं खां मूंखे तव्हांजो परिचय आहे ऐं मूंखे बाबा ॿुधाईंदा हुया कि साईं जिन हिकु दफ़ो हरिद्वार विया ऐं हुते न कुझु तेल कुटी में उहो कहानी चए साईं उहो हरिद्वार में कुंभ जो मेलो हो घणेई शेवक राति जो अची विया अचानक हा अने हुन टाइम ते एतिरो पैसो न हूंदो की भई पहिरीं खां अधु माण्हू भंडारा भरिया पिया आहिनि हुन टाइम ते पैसो न हूंदो जेतिरे हिसाब सां हूंदो भंडारो अलॻि हा साईं ते वञ अंदरि भंडारो पियो आहे त खणी अचो हिनखे खाराए तूं उते नथो त बासण धोई करे हूंदा रखी आहियो साईं चवंदा भंडारो पियो वरी वापसि साईं ॻाल्हाइनि पिया त चई जल्दी वञो खणी अचो चओ देरि कई अथव उहो चवनि हा साईं वञूं था पिया अंदरि वञूं कीअं की भई असांखे डपु थो लॻे की भई अंदरि भंडारा असां तपियल ई हूंदा करे आहे के दफ़े तव्हां नथा वञो त हल मां थो उथियां त चई न मां असां वञूं था अंदरि विया त ॾिसनि त तपियल पूरा भंडारा भरिया पिया अच्छा त अहिड़ा वॾा वॾा करिश्मा साईं असरलाल साहिब ठाकुरनि जेके पूरा हुआ सभिनी ॾेखारिया साईं उंगाल जा बि वॾा वॾा चमत्कार अॼु जी तारीख़ में उन्हनि सेवकनि वटि आहिनि के जेके साईं उंगाल जा चमत्कार ॾिठल आहिनि दिल्ली हो दिल्लीअ में वञनि पिया हरिद्वार त दिल्लीअ ते 150 माण्हू अची विया हरिद्वार वञण लाइ त हुननि खे चई भई हू त 50 माण्हुनि जो भंडारो खणी आयो महादेव हिकिड़ो दिल्लीअ में जेको रहंदो आहे हुनखे चवनि ठीकु आहे तूं मुंहिंजी हिकिड़ी कमु कर जल्दी तूं शताब्दी में टिकट कराए त मां जल्दी हरिद्वार वञा हिननि जी थोरी तयारी करे वठां उहो हुननि खे शताब्दी में विहारे आयो आहे वापसि हिते देहरादून ट्रेन ते आयो त उहो ॾिसे त हुनजो पाप थिए साईं किथे आहिनि त साईं खे मां शताब्दी ते छॾे आयो तूं हुते वञ मां चवां हुते वियो त हुते खे साईं ॾेढ आहे नी कोन महादेव जी हुते भंडारो कयो त उहो पासे वारे दॿे वियो त ॾिसनि त साईं हुते वेठा आहिनि दिमाग़ी हुनजो भई मां साईं खे हुते छॾिया साईं हिते भंडारो वेठा कनि आख़िर हुन जय झूलेलाल कई पोइ हीअ ट्रेन हली त भंडारो खाराए करे घरु आयो हुनजी मम्मीअ चयो भई छा आहे साईं खे मानी कोन खारायो भई की मां त खारायो मां त पाण 50 मां 150 माण्हुनि खाई आहे उहो त मूंखे दिमाग़ में ई कमु नथो हले भई मुंहिंजो दिमाग़ घर अचे मम्मी चए की भई दॿा त भरिया पिया आहिनि अरे छा खाराए अहिड़ा घणेई करिश्मा आहिनि साईं जा जंहिंमें
लाल साईं असांखे देग जो ॾेई विया निशानी देग में उहे अगरि लाल साईं जो जेको झंडो लॻे तो देग में कुदरती बरकत ये कुदरती सभी ठाकुरनि खे जेके लाल साईं जो प्रचार कनि था लाल साईं जी महिमा था वधाइनि कुदरती आस्ते आस्ते शक्ति उन्हनि में कुदरती त साईं मां हिन शो खे अॻियां वधाईंदे मुंहिंजो ॿियो सुवाल इहो ई आहे कि घणेई माण्हुनि खे अञा पूरी तरीक़े सां पंहिंजे ईष्ट देव जे बारे में झूलेलाल साईं जे बारे में न आहे ख़बर त मां इहो ई सुवाल हिकिड़ो हिन शो खे वधाईंदे हिकिड़ो इहो ई सुवाल पुछणु चाहींदुसि कि घणेई माण्हू पुछंदा आहिनि कि आपकी भगवान की सवारी तव्हांजे घणेई माण्हू पुछंदा आहिनि कि तव्हांजे भगवान जी सवारी पले ते आहे त हुनखे कॾहिं महिल घोड़े ते आहे तव्हां मूंखे पहिरियों बि हिकु दफ़ो इहा ॻाल्हि ॿुधाई त मां चईंदुमि असांजा दर्शक बि इनखे थोरो डिटेल में सम्झनि ई आहे कि जॾहिं लाल साईं जनम वरितो तॾहिं त बाल स्वरूप में आया हुआ घणेई अॼु जे पंहिंजे ई समाज जा माण्हू विरोध कंदा आहिनि कि बाल स्वरूप में त उन्हनि वॾी उमिरि में दाढ़ी कीअं अची वई वॾी उमिरि जा कीअं थी विया हू त नंढी उमिरि में ई अंतर्ध्यान थी विया हुआ त भॻवान आहिनि भॻवान जो कोई बि रूप धारण कयो कृष्ण भॻवान आहे उहो बि नंढी उमिरि में घणेई रूप उन्हनि धारण कया त इहे भॻवान खे कोई रूप धारण करण में देरि न लॻंदी आहे पर जॾहिं लाल साईं जो जनम थियो हुओ ऐं जॾहिं सभु दरिया ते विया हुआ ऐं जॾहिं उन्हनि मूर्ख बादशाह खे सम्झाइण लाइ वर्णन पिया तॾहिं उन्हनि घोड़े ते सवार थी करे निकिता हुआ हुनजे जीअं जीअं उहो निकिरंदा विया तीअं ते पुठियां सॼी सेना निकिरंदी त उहो घोड़े ते सवार थी करे आया हुआ इन करे मेन जेको तस्वीर रखूं था जेके पूरा पूजा कंदा आहिनि बुॾेरे लाल ते बि जेका तस्वीर रखियल आहे त उहो घोड़े ते आहे जॾहिं घोड़े ते सवार थी करे निकिता न तॾहिं सभिनी देवी देवताउनि हुननि जो स्वागत कयो हा हिकिड़ी इहा तस्वीर तव्हां जेकी घोड़े वारी चओ था ॾाढी अॼु घटि अवेलेबल आहे जेकी सिर्फ़ु तव्हांजे धाम में ई अवेलेबल न आहे उहो सभिनि खे असां शेवकनि खे ॾिनियूं आहिनि अच्छा काफ़ी मंदरनि में बि इहे तस्वीरूं आहिनि ऐं किथे किथे त इन जी वॾी मार्बल जी मूर्ति बि ठहियल आहे हिते बि लाल साईं जी मूर्ति ठहियल शायदि अजमेर बि अजमेर धाम ते आहे त घोड़े ते जेके सवार थी करे निकिता त मेन तस्वीर उहा आहे जेको चवंदा न नीले घोड़े ते यानी नीलो जेको घोड़ो जो आहे नीलो हिकिड़ी क़िस्म आहे भई असां कीअं चवंदा आहियूं भई मर्द आहे हीअ ज़ाल आहे तीअं हुनजी हिकिड़ी नीलो हिकिड़ी क़िस्म जेको हाणे अंग्रेजी में यूज़ कंदा आहिनि ब्रीड भई इहा ब्रीड आहे हीअ हुनजी उहा घोड़े जे कुते में चवंदा आहिनि हीअ हिनजी हीअ क़िस्म आहे हिनजी हीअ क़िस्म आहे इहा हिनजी नीले घोड़े जे जेको अखर आहे उहो हुनजी क़िस्म आहे हा जॾहिं पर तूं नहीं लॻाईंदा चवंदा आयो लाल झूलेलाल नीले घोड़े ते सवार थी करे आयो इहे हुनजी क़िस्म आहे त मेन हुनजो जेको रूप हो उहो घोड़े ते पले ते जॾहिं जिंद पीर खां वञनि पिया न दरिया जे माग खां तॾहिं मां सभिनी शेवकनि खे जेके बि हुते बीठा हुआ दर्शक हुननि खे उहो वञनि पिया तॾहिं उहो पले ते वेही करे वञनि पिया छोकी दरिया ते वञनि पिया न त हुन टाइम ते दरिया जो मेन हो पलो हुन ते वेही करे वेही ही अमर कथा जेका आहे अमर कथा में हुननि इहो वर्णन कयो आहे वरुणदेव कि भई संत कुबुरदेव जॾहिं हुन खां सवाल कयो त भई त तव्हां पले ते त सभु फलो खाईंदा तॾहिं उहो पंहिंजे दरिया पंहिंजे स्थान ते वठी था वञनि उहो चवंदा मुंहिंजो मेन रूप मकर ते आहे हा साईं इहो मां गूगल ते बि केॾी महिल जॾहिं असां पाण सर्च कंदा आहियूं वरुण देव त कॾहिं कॾहिं इहा सवारी बि ॾिसणी ईंदी आहे उहो मकर ते हुआ अच्छा। मेन हुननि जो रूप मकर ते आहे तॾहिं उहो चवंदा मकर खे केरु न खाईंदो अच्छा मुंहिंजो मेन जेको वाहन आहे उहो मकर आहे सही। ॿियो वाहन आहे घोड़ो घोड़े खे बि केरु उहो न खाई त ही ॿ रूप आहिनि जंहिंमें लाल साईं पंहिंजो रूप साईं हिन मां मूंखे हिकु सवाल थो अचे जॾहिं असांजे ॾाढा हूंदा वॾा हूंदा घणेई सिंधी ईअं चवंदा आहिनि भई पले ते सवारी ते लाल साईं जो प्रसाद आहे पलो खाइबो त ईअं छा ई सही आहे इन करे ई ॿुधायो न की मकर ते ऐं घोड़े ते हुनजो मेन रूप आहे पले ते त उहो दर्शन ॾिनो ओके साईं अॻियां वधंदे मुंहिंजो ॿियो सवाल बि झूलेलाल भॻवान जे बारे में ई आहे पर इहो मां हिंदी में पुछणु चाहींदुसि छाकाणि मां चाहियां थो कि सिर्फ़ु सिंधियुनि खे न जेके सिंधी न आहिनि उन्हनि खे भी ये ॻाल्हि ख़बर पए तो साईं जी मेरा सवाल ये है कि सबको ये तो पता है कि झूलेलाल भगवान सिंधियों के इष्ट देव है लेकिन मैंने ये भी सुना है वो सनातन धर्म के भी इष्ट देव है वो कैसे सनातन धर्म के इष्ट देव के लिए कि सनातन हिंदू धर्म जो है तो हमारा जो देव है वरुण देव जी वो साक्षात देवों के देव है जब से कलयुग बाकी सनातन धर्म से जब हमारी
शंकर भगवान को सृष्टि रचनी थी। उन्होंने वरुण देव को बोला कि भाई मेरे को सृष्टि रचनी है, हमें कैसे रचना? तो उन्होंने बोला कि ठीक है, मैं अपने दरिया के ऊपर, जल के ऊपर पृथ्वी को खड़ा रखता हूँ। तो उन्होंने अपने बल पे खड़ा रखा। यहाँ पे हमारे सनातन मनुष्य जो जन्म हुआ वो पृथ्वी पे तब जब वरुण देव ने अपने बल पे पृथ्वी को खड़ा रखा। जी, तो वरुण देव तो हमारे सनातन धर्म के देव है। आज जो भी हम है पृथ्वी पे, जो जीव है, जो अनाज भी है, तो वो वरुण देव के प्रकोप से ही है, उनके कारण ही है। अगर लाल वरुण देव ने भी अमर कथा के अंदर एक वर्णन किया कि जल की एक बूंद से जीव पैदा होता है, जल की एक बूंद से जीव चलता है और जल की एक बूंद से मोक्ष प्राप्ति होती है। तो वो सनातन धर्म के ही देव है। बिना जल और जोत के, तो लाल साईं कहे गए थे, जहाँ जल और जोत है वहां मेरा वास है। तो बिना जल और जोत के सृष्टि ही नहीं है। तो वो इसके लिए सनातन हमारे पूरे सृष्टि पे जो रचना हुई है उनके सबके देव है। वो सनातन हिंदू धर्म नहीं, सनातन धर्म के ही देव है। जैसे कि साईं में आज देखता आप है, कोई भी देखो, कोई भी धर्म का आप पूजा करने जाओ तो सबसे पहले आपको जल और जोत की पूजा हो। लाल से भी कहते थे जहाँ जल और जोत है वहाँ मेरा वास है। तो आज हमारे शरीर में भी जो चल रहा है या जो अन्न पक रहा है या जो भी जीव है वो जल और जोत के मजबूते पे चलते हैं। इसके लिए वो हमारे सनातन धर्म के देव कहलाते हैं। इसके लिए पूरा अखंड पृथ्वी पे जो भी है वो सब पूजा वरुण देव की करते हैं। हमको कोई भी पूजा शुरू करनी हो तो बिना जल के और जोत के नहीं होती। हमारा जन्म होता है तभी जल से अभिषेक होता है, अंतिम समय में भी हमारा जल से अभिषेक होता है। तो बिना जल के तो हम है ही नहीं। तो हमारे जैसे साईं कहते हैं कि जल बिना जीवन नहीं। वो कह रहे थे कि जल की एक बूंद से जीव पैदा होता है, जल की एक बूंद से जीव चलता है और जल की एक बूंद से मोक्ष प्राप्त। इसीलिए ही हम सिंधी जल और जोत की पूजा करते हैं। वरुण देव, झूलेलाल साईं, जो हम सिंधी जिनको झूलेलाल साईं कहते हैं, तो साईं इसलिए भगवान कहते हैं, इसीलिए हम उनको कहते हैं कि भाई झूलेलाल भगवान ही हमारे इष्ट देव है, सनातन धर्म के इष्ट देव है। क्योंकि कोई भी पूजा जल के बिना अधूरी है। साईं जी, मां ॾिसंदो आयो आहियां कि ऐं ॿुधंदो बि आयो आहियां तव्हांजे बारे में। तव्हां लाल साईं जो एॾो प्रचार कंदा आहियो ऐं हाणे तव्हां हिकु मिशन स्टार्ट कयो आहे, श्री अमर कथा, जेको झूलेलाल साईं जो ग्रंथ तव्हां चवंदा आहियो की सभिनि वटि हुजे, उन जे बारे में तव्हां ॿुधाईंदा। इहे धारणा तव्हांखे कीअं इन जो आइडिया आयो? असांजा चाचा परम पूज्य ठाकुर साईं तेजपाल लाल हुआ, उन्हनि हिनखे हिंदीअ में रूपांतर करायो। साईं हिकु सवाल, तेजपाल ठाकुर साईं तेजपाल लाल कहिड़ा वंशज हुआ? उहे 20 वंशज। अच्छा, उन्हनि जेको असां वटि ग्रंथ पियो हो काफ़ी कठिन लैंग्वेज में हो, उनखे उन्हनि हिंदी में ट्रांसलेट करण 4 साल लॻी विया। उन खां पोइ मां ॾिठो की भई असांजा समाज अलॻि अलॻि माण्हू जा पंथ में वञनि वेठा, कोई क्रिश्चन वेठो रहे, कोई कीअं। त मां उन्हनि खे कीअं विश्वास जॻाया की असांजे लाल साईं में छा शक्ति हुई। पोइ जॾहिं मां सॼो ग्रंथ पढ़ियो हो हिंदीअ में, त मूंखे हाणे इहो अहसासु थियो की असां हीउ ग्रंथ पहुचाए थी तॾहिं समाज खे विश्वास थींदो की असांजे लाल साईं में केतिरी शक्तियूं आहिनि जो असां ॿियनि वटि वञी करे जेका घुरूं था। असां ख़ुदि ई लाल साईं जा वंशज आहियूं, त उनखे छो न मां अॻियां लाल साईं जे वंश खे वधाया। त इहे कथा ग्रंथ खे असां इंट्रोड्यूस कयो। हुनखे मूंखे 2 साल लॻा, जेके हुन में कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं की जेके अॻियां वञी करे कोई विवादित थी सघनि। इन करे मां हिनखे थोरो नंढे में रूपांतर करे, मां साईं भरूच वारे यूट्यूब चैनल आहे मुंहिंजी, जेकॾहिं तव्हांजे घर ताईं नथो अची सघे तेसिताईं तव्हां साईं भरूच वारा यूट्यूब ते हिनखे ॿुधी बि सघो था, पढ़ी बि सघो था। हिनखे मुंहिंजो ईअं भागवत गीता घर घर ताईं हल कि मां सनातन हिंदू धर्म जे अंदरि ये घर घर ताईं मां पहुचाईंदो। तो साथियों, तव्हां बि घणेई ॿुधो हूंदो झूलेलाल भॻवान जी अमर कथा जे बारे में। ऐं साईं जिन जीअं ॿुधायो कि सिर्फ़ु तव्हांखे हाणे ग्रंथ तव्हां वटि हुजे न हुजे, पर तव्हां लाइव बि ॾिसी सघंदा आहियो। हालांकि मां बि ॿुधंदो आहियां सुठी सुठी लाल साईं जा अनेक ई चमत्कार, ऐं लाल साईं जे बारे में साईं जिन सॼो हिकु यूट्यूब चैनल ते ई घटि में घटि मां सम्झो साईं केतिरा एपिसोड हूंदा उहे? 62 एपिसोड्स अवेलेबल आहिनि यूट्यूब चैनल साईं भरूच वारा जे नाले सां आहे, जंहिंमें तव्हां लाल साईं जो सॼी अमर कथा ॿुधी सघंदा आहियो एपिसोड वाइज़। ऐं साईं मां त सम्झां थो हर कंहिं शहर में सभिनी खे जीअं पाण थानो जो ॾींहुं मञंदा आहियूं, हिकिड़ो हिकिड़ो एपिसोड बि करनि त कीअं साईं इहो। हे बेटा हर मंदरनि में मां चालू करायो आहे, हर जिते जिते मंदर में रखियो आहे उते ई हर थारू वटि हिकिड़ो पाठ पढ़ंदा आहिनि।
केतिरा घर जा भाती आहिनि वो मंदर में वञी करे रोज़ 2 पन्ना 2 पन्ना पढ़े करे ईंदा आहिनि। त ही आस्ते आस्ते जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पए थी कि असां ग्रंथ पढ़ण खां पोइ उन्हनि खे अहसासु थो थिए कि असां केतिरी ग़लती कयूं आहिनि कि असां पंहिंजे इष्ट देव खे छॾे करे असां ॿियनि वटि विया त अॼु जी तारीख़ में घणा मुंहिंजा फ़ोन ईंदा आहिनि साईं असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, असांजे घर में ॾाढी परेशानियूं आहिनि। ये परेशानी इन करे आहिनि कि जो कि असां सिंध में हूंदा न त सभु वॾा वॾील हूंदा, सभु परिवार रहंदा त उहे पंहिंजे गुरूअ खे कुल गुरू हूंदा त सभिनी जेके शादी करे बि ईंदियूं न ज़ाल उन्हनि खे बि उन टाइम ते पंहिंजे गुरुनि खां ई नाम ॾियारींदा, उन्हनि जा शेवक आहिनि। अॼुकल्ह ॾिसां थो त जेके घर आहिनि उन्हनि में अलॻि अलॻि पंथ आहिनि, अलॻि अलॻि भाती आहिनि, 4 भाती आहिनि त 4 त उहो 4 नाम बचण सां घर में कलेश थो पैदा, घर में जेके तकलीफ़ अचंदी इन करे। साईं जॾहिं खां मां पंहिंजो बि सिंधी भाऊ चालू कयो लॉकडाउन में फ्री वेठोसि ऐं पहिरियों ई मुंहिंजो वीडियो जेको मां मेन वीडियो जॾहिं मां सोचियो कि मां किथां शुरूआत कयां त मुंहिंजी कोशिशि हुई कि मूंखे इहो ई ॼाणो कि लाल साईं जो ॾींहुं जेको असां मञंदा आहियूं थारूअ जो ॾींहुं जुमे जो ॾींहुं मञंदा आहियूं त मां उन ते ई फोकस कयो त घणेई माण्हू पुछंदा आहिनि भाऊ तव्हां चवंदा आहियो भई लाल साईं जो ॾींहुं आहे, थारूअ जो ॾींहुं आहे, अगरि असांखे पूॼणो हुजे त घर में कीअं पूॼजे? थारूअ जे ॾींहुं बेटा हर थारूअ ते तव्हां लाल साईं जे मंदर में वञो ऐं लाल साईं जे मंदर में नथा वञी सघो जेके भई तकलीफ़ आहे या के किथे मंदर कोन्हे त तव्हां घर में सुबुह जो अखो साहिब जेको चांवर हूंदा आहिनि थोरी खंडु लौंग इलायची सिंदूर गुलाल विझी करे अखो ठाहे करे मट ते जोत वारे करे अखे साहिब जो जेको मंत्र आहे हाँ वो अखो पाया अमर रिजा जो फिर मांगा सो फल पाया अखो अखो जे बिंगा अखे अखे वेठी जय जय लेखा तुंहिंजा सही अॻे मिसकिन पटे करना अखा खुला कपूर इहो मंत्र चई 3 दफ़ा चई करे तव्हां घर में रखी छॾियो ऐं तव्हां थी सघे तो रोज़ पायो दॿे में रखो पोइ जॾहिं तव्हांखे टाइम मिले थो थारूअ ॾींहुं आहे चंड ॾींहुं वञी करे तव्हां उहो साहिब दरिया में परवान करे अचो। पोइ अखे साहिब तव्हांजो जेको लाल साईं दरिया में जॾहिं परवान कंदो त लाल साईं तव्हांखे हुन टाइम ते आसीस था ॾियनि। अॼु तव्हांखे बुख लॻे की तव्हांखे अन्न खाराए त तव्हांखे केतिरी थींदी की तव्हां हुनखे ई आसीस ॾींदा न हुन टाइम ते यार तव्हां मूंखे भोजन ॾिनो आसीस हुजे या मुंहिंजो पेट त लाल साईं जा जीव त दरिया में आहिनि त तव्हां अखो पाईंदा त उहो जीव जीअं ग्रहण कंदा तव्हांखे हुन टाइम ते आसीस था ॾियनि। असां समाज में जो भटकी करे ॿियनि वटि था वञूं ऐं उते वॾा गुरू आहिनि घर में कलेश वेठा पैदा बहितर आहे असां लाल साईं जो अखो पाए चंड ॾींहुं लाल साईं जे मंदर वञूं पंहिंजे ॿारनि खे थारूअ जे ॾींहुं चंड जे ॾींहुं ख़ासि करे लाल साईं जे मंदर वठी वञो त उन्हनि खे बि पंहिंजे असांजे ॿारनि खे विश्वास जागे की असांजा भॻवानु लाल साईं आहिनि। ऐं साईं शुरू खां ई गीता में बि चयल आहे जेको ईष्ट खे न भुलाए उनजो सदाई बेड़ो पार आहे त असां पाण सभई सिंधी नसीबनि वारा आहियूं। सिंध मां आयासीं त लाल साईं जो नालो वठी आयासीं असांजा पूर्वजनि ई त असांखे हिन मुक़ाम ते पहुचायो आहे ऐं असां पंहिंजे पूर्वजनि खे लाल साईं खे विसारे करे ॿिया वॾा वॾा धाम ठाहे छॾिया। साईं हाणे तव्हां जेको मूंखे जवाबु ॾिनो इन में तव्हां हिकु ॻाल्हि चई की जिते झूलेलाल भॻवान जो मंदिर आहे उहो पंहिंजे घर में पूॼा करे उहा त सुठी ॻाल्हि आहे घर में साईं जी पूॼा त भॻवान जी पूॼा ज़रूरु कजे त घणेई माण्हू मां अहिड़ा ॾिठा आहिनि सिकंदा आहिनि भई असां वटि मंदरु कोन्हे असां वटि मंदर ते शेवा कयूं ऐं मां ॿुधो आहे तव्हां हिन जे बारे में कोई मुहिम शुरू कई असांजी उन जे बारे में ॿुधाईंदा। इहा जेका मां ॾिठो आहे की असांजे समाज जे बलबूते ते घणेई वॾा वॾा स्थान ठही विया पंहिंजे इष्ट देव जो स्थान न ठहियो इष्ट देव जो स्थान न ठहियो त मां मूंखे ईअं वेठे वेठे ख़बर न आहे उन ॾींहुं लाल साईं अंदरि आया की मूंखे चयो की भई तूं मुंहिंजे नाले जो हिकिड़ो झूलेलाल धाम शुरू कर इहा मुहिम मूंखे ईअं आहे की भई हर शहर असां सिंधी खर बि सिंधी आहिनि अगरि महीने में असांजे परिवार में 4 भाती आहिनि 5 भाती आहिनि 6 भाती आहिनि 1 रुपयो बि अगरि असां डोनेट कयूं था त असां हिकु शहर में झूलेलाल धाम ठाहे सघूं 5 खां 6 करोड़ सिंधी आहिनि त असां छो न झूलेलाल धाम ठाहिण में जेके असांजे समाज में पुछनि था की भई मां हिकिड़े वटि वियो हुअसि त मारवाड़ी हो हुननि जी ॻाल्हि तुम्हारा समाज कैसा समाज है अलग अलग नाम से चलता है हम देखो हम तो जैन है जैन देरासरी बनते हैं तुम्हारा तो ऐसा कोई स्थान ही नहीं है तो मैंने हुन ॾींहुं खां मुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि अची वई की भई असां बि पंहिंजे हर शहर में अहिड़ो वॾो धाम ठाहियूं की भई माण्हुनि खे ईअं लॻे की न सिंधियुनि जो इष्ट देव त झूलेलाल तॾहिं मां इहा मुहिम स्टार्ट कई पालीअ मां हाणे भूमि पूजन कया उज्जैन में प्लॉट वरितो हा साईं हाणे न्यूज़ ॿुधी उज्जैन में बि प्लॉट वरितो आहे डीसा में बि कमु चालू आहे हाणे पाटवा वारा बि अचनि था उते बि वॾो प्लॉट वरितो आहे आस्ते आस्ते हर शहर में चालू वञे पर मुंहिंजी इहा ई आहे की भई हिन बहाने सां असां सिंधी में हिकिड़ो एकता ईंदी ऐं पंहिंजे ॿारनि खे ख़बर पवंदी भई मां किथे डोनेट कयो त मां झूलेलाल में डोनेट कयो त ॿिए दफ़े तॾहिं बि उहो दान ॾींदो न त झूलेलाल मंदिर खे दान
त हुन जो विश्वास जाॻंदो की भई मां कुझु ॾिनो आहे। अॼु असां कुझु कंहिंखे कुझु ॾींदासीं त असां भॻवानु चवंदा तव्हां हिकु क़दम मूं वटि अचो, मां 10 क़दम तव्हां वटि बिल्कुलु। असां हिकु क़दम लाल साईं वटि वधाईंदासीं त 10 क़दम असां वटि ईंदा। त असांजे घर में जेके बि तकलीफ़ूं आहिनि, वापारु हुजे या घर में जेके औलाद नथी थिए या जेकी शादियूं नथियूं थियनि, छो नथियूं थियनि? छोकी इहे तकलीफ़ूं आहिनि। ॿियनि पंथनि में वञनि। हा, त उहो सभु लाल साईं जे बलबूते ते असां हिकिड़ी मुहिम इन करे चालू कई की भई असांजे हर शहर में वञण सां माण्हू उते वेंदो, उते पूजा कंदो। अॼु शादी थियनि थियूं त अलॻि अलॻि जॻह ते शादी था कनि, असां पंहिंजे इष्ट देव वटि वञी करे पहिरां छो न पाए? त असांखे सॼो जीवन उहो असांखे ख़ुशि रखंदा। इन करे मां झूलेलाल धाम जी इहा मुहिम रखी आहे। ॿी मां हिकिड़ी रखी आहे की पढ़ाई जे बारे में, की भई जेके ॿार असांजा CS थियनि था, CA थियनि था, अहिड़ा घणेई होशियार ॿार आहिनि, पर हुन वटि पैसो कोन्हे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ। मुंहिंजी इहा हिकिड़ी सोच आहे की भई हर स्टेट में हिकु असां हॉस्टल ठाहियूं जंहिंमें CS जा ॿार, CA जा ॿार, UPSC जा ॿार उहे अची करे उते ई रहनि, उते ई पढ़नि। इहा हिकिड़ी मुंहिंजी ॿी मुहिम आहे। लाल साईं जेतिरी मूंखे शक्ति ॾींदो एतिरो मां हीउ कमु अॻियां वधाईंदुसि, ऐं जेतिरा सिंधी परिवार हिन में जुड़ंदा मूंसां गॾु, त हिन मुहिम खे अञा अॻियां ताईं वधाईंदासीं। साईं हिकिड़ो हाणे शो समाप्त करण खां पहिरियों अञा हिकु सुवालु मुंहिंजो रहिजे थो। मां ॾिठो आहे जीअं तव्हां हाणे ॿुधायो की तव्हां शहर शहर धाम जी मुहिम शुरू कई आहे, पर हिन सॼी ॻाल्हि में मां हिकु नोटिस कई की तव्हां जिते बि कोई धाम हुजे, तव्हांजो हिन घणनि सालनि खां हॉस्पिटल जो बि सेवा हली रही आहे, जंहिंमें बि झूलेलाल साईं जो ई नालो लिखियलु आहे, या वरुण धाम या झूलेलाल धाम। तव्हां कॾहिं बि पंहिंजे वॾनि जो नालो न लिखंदा आहियो, ऐं मां ॿिया ॾिसंदो आहियां पंहिंजे वॾनि जो नालो हलाईंदा रहंदा आहिनि। इहे केस आहे? बेटा, असांखे त लाल साईं पंहिंजी गद्दी ॾेई विया आहिनि। हुननि तॾहिं चयो की भई तव्हांखे मुंहिंजो प्रचार करिणो। अॼु मां पंहिंजे इष्ट देव जो प्रचार कयां न, मां पंहिंजो प्रचार करे छा कंदुसि? अगरि मूंखे पंहिंजो प्रचार करिणो आहे त अॼु त केतिरा ठकुर आहिनि, पोइ केतिरा पंथ थी वञनि। ईअं ई सिंधियुनि वटि घटि पंथ थोरी आहिनि, ईअं ई बिखरजी विया आहिनि। त मां छो बिखरां? मां त पाण हुननि खे हिकु करण लाइ हिकिड़ो इहो जय झूलेलाल धर्मशाला हरिद्वार में आहे, जय झूलेलाल हॉस्पिटल भरूच में आहे, झूलेलाल जेके बि मंदर ठहंदा आहिनि, दुबई में बि मंदरु ठाहियो आहे, हुनजो नालो बि झूलेलाल रखियलु आहे। त हर शहर में मां जय झूलेलाल नाले सां ई असांजी पीढ़ी दर पीढ़ी नालो वठंदी आहे, या हुनजे नाले सां ई असां पूजा पाठ कयूं वेठा, उन्हनि जो प्रचार कयूं वेठा। जेके बि जेसिताईं असांखां थिए थो हेसिताईं मोदी साहिब, असां बहिराणा साहिब उन्हनि खे करे ॾियूं था, जंहिंसां उन्हनि जी मनोकामना पूरी थिए। साईं हमेशह मां ॾिसंदो रहियो आहियां की तव्हांजी जेॾीमहिल बि तव्हां बहिराणा कंदा आहियो पूरे विधि विधान सां थींदा आहिनि। ऐं मां चाहियां थो की असांजे सिंधी समाज खे हिकिड़ो मूंखे ॾाढो न ख़राबु लॻंदो आहे, तव्हां त असांजा ठकुर आहियो, तव्हां पूरे विधि विधान सां जोत साहिब जी पूजा, जल साहिब जी पूजा कंदा आहियो, पर जिते बि ॿिया माण्हू बहिराणा खणनि था, जिते कंहिंजी शादी हुजे, बहिराणो हुजे, बहिराणो ताईं जोत त ठाहे था छॾनि, उनजो आदर नथा कनि। साईं मां चाहियां थो उन्हनि वटि हिकु मैसेज वञे। ऐं ॿियो बहिराणे साहिब जी महिमा छा आहे उहो तव्हां असांखे ॿुधायो। पूज्य बहिराणो साहिब, मां घणनि दफ़ा शो में बि ॿुधायो आहे की बहिराणो साहिब यानी असांजो भवन आहे। लाल साईं जॾहिं संत गुरुदेव खे विधि पिया ॿुधाइनि त हुननि चयो की भई मुंहिंजी पूजा विधि ई पूज्य बहिराणे साहिब, तॾहिं वरुण बली चवंदा। हिन वरुण बली? बहिराणे साहिब खे वरुण बली जो नालो ॾिनो। अच्छा। वरुण खे बली यानी असां बली ॾींदा आहियूं न, वरुण खे बली भई असां अन्न जी बली ॾियूं वेठा। त हीअ असां जेको पूज्य बहिराणो साहिब खणींदा आहिनि, हुन में छा आहे? अन्न आहे। जेके मोदक आहिनि जुअर जे अटे में, मोदक बि जेके अॼुकल्ह जेके बहिराणे साहिब ते ठाहींदा त कणिक जे अटे जा न ठहंदा आहिनि, जुअर जे अटे जा ठहंदा आहिनि। हा, मां तव्हांखे घणेई दफ़ा ॾिठो आहे। गुड़ जे पाणीअ सां हुनखे मोदक ठाहिबा आहिनि, ऐं हिकु मोदक न ठाहिबा आहिनि, 5 मोदक ठाहिबा। हाणे केतिरनि हंधि मां ॾिठो आहे इहो उभा मोदक ठाहींदा आहिनि, कलश मोदक हमेशह गोल ठहंदा लड्डूअ जो। अच्छा। तव्हां कंहिंखे बि भोग लॻाईंदा, गणेश जी खे भोग लॻंदो आहे त लड्डूअ जो भोग लॻंदो आहे। त हमेशह गोल मोदक ई ठहंदा आहिनि, लंबा मोदक न ठहंदा आहिनि। ऐं हुन मोदक ते 5 तिल, 5 लौंग, 5 इलायची लॻाए करे जेको ड्राई फ्रूट, अॼु जे ज़माने में ड्राई फ्रूट आहे त असां ड्राई फ्रूट बि रखंदा आहियूं लाल साईं जे भोग। 5 मोदक ठहंदा आहिनि, 5 तत्व जा। साईं जेॾीमहिल बहिराणे साहिब जी विधि कंदा आहियूं त ओॾीमहिल अखो बि पाईंदा आहियूं, देग बि ठाहींदा आहियूं, त कुझु माण्हू खे अञा ताईं पूरी इहा ॻाल्हि ख़बर न आहे। अखो जेका आहे न, उहो कुंडड़ी में जेका असां रखंदा आहियूं, जेके बि अॼुकल्ह बहिराणो त छा मिले, हिकिड़ो थाल ठाहे करे 5 फल रखी छॾियो, सभु गानो वॼाइणो आहे,
इहो ई सही मतिलबु वोट पाए करे सभु कनि था। मूंखे इहे ॻाल्हि नथी वणनि। साईं होमलाल बि मेन प्रचार साईं होमलाल कयो, सिर्फ़ु माण्हुनि खे सेखारियो कि जिते न पिया वञी सघनि उन्हनि खे सॼी इहा विधि, पर जेके मंत्र उच्चार आहिनि उहे ठकुर वठी आहिनि। जेको असां पूज्य बहिराणो साहिबु कंदा आहियूं त साक्षात असां लाल साईं जो हुते आवाणो कंदा आहियूं। ऐं असां जेको बहिराणो साहिबु कंदा असांखे दरिया या तलाउ में ई परवान करणो हूंदो आहे। अॼुकल्ह मां ॾिठो आहे कोई माण्हू किथे थो रखी अचे, कोई गांइ खे थो खाराए छॾे। सही ॻाल्हि मूंखे बि न वणंदी। इहे वणंदी न, इहे तकलीफ़ असांजे बहिराणो साहिबु करायो आहे त असां पूजा कराई आहे। अॼु कोई हवन थो कराए त हवन विधि सां थिए थो त हुनजी सॼी सामग्री महाराज खणी वेंदा आहिनि या त हुननि खे चवंदा आहिनि दरिया में परवान कयो। अगरि असां बि बहिराणे साहिब खे परवान नथा कयूं त उहे दोषी उहे बि आहिनि जेके परवान नथा कनि, जेके कराइनि था उहे बि हुनजे मथां दोष था लॻनि। पूजा पाठ पोइ महाराजनि वटि वञी करे विधि था कराइनि कि भई असांजे मथां हीउ दोष लॻी वियो आहे हुनजी पूजा, त तव्हां पंहिंजे ई ईष्ट देव जो अपमान था कयो। उहो दोष लॻे थो। अॼु तव्हां किथे बि वञो था, माता जे मंदिर में वञो या कोई हवन थिए थो या कोई पूजा थिए थी, तव्हां बूट पाए करे थोरी वेंदो, तव्हांखे केरु अंदर बि न छॾी। जेको बहिराणो साहिबु कंदा था त जेके गायक कलाकार आहिनि न उन्हनि सॼे बहिराणे साहिब जी महिमा जो अपमान कयो। उहो चवंदा भई धंधे में बरकत कान्हे। मुंहिंजे मथां गुस्सो कढा त मूंखे लॻे थो ॿुधी करे मुंहिंजे मथां गुस्सो थींदा हूंदा, भली थियनि। अॼु उन्हनि खे बि महिमा रखणु खपे कि असां बहिराणो साहिबु भॻवान जी पूजा था कयूं त पंहिंजो शुद्धि सां कयूं। पोइ साईं इहे चवंदा आहिनि भई मूंखे बरकत कान्हे, मूंखे ॿार कान्हे। मूंखे मुंहिंजो मथो खाईंदा आहिनि अची करे कि साईं असांखे बरकत कोन्हे, असांखे औलाद नथी थिए। ग़लतियूं तव्हां कयो पोइ साईं यादि ॾींदा आहिनि। अच्छा साईं, यही बहिराणे साहिब जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि कि जेॾीमहिल मां तव्हांखे जोत परवान करे ॾिठो आहे, तव्हां त कुझु न रखंदा आहियो त बि जोत तरंदी आहे। ऐं ॿिया ॾिसां थो त थर्मोकोल ममरा अलाए छा छा, मतिलबु कोई विधि जो दस्तूर ई कोन्हे। त मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे कि सभई सिंधी इहा ॻाल्हि ध्यानु सां ॿुधनि ऐं साईं जन त हमेशह विधि विधान सां ई कंदा आहिनि, छो त असांजा गुरू ई आहिनि, हिननि खां असांखे सिखणो खपे साईं इहो कीअं थी वेंदो आहे, बंदि कराइण जो कीअं रस्तो आहे। त लाल साईं असां ठकुरनि खे शक्ति ॾिनी आहे। उहो मंत्र आहिनि जोत साहिब जा, उहे असांखे चवणा पवंदा आहिनि जॾहिं जोत ठाहींदा आहिनि। उहो केतिरो साउंड बि हुजे, दरिया हुजे, तूफान हुजे, उहा जोत हमेशह तरंदी रहंदी आहे। असांखे हेठि रखण जी ज़रूरत न हूंदी आहे। जॾहिं जल ऐं जोत जो इहो मेन संगम, तव्हां अगरि हेठां कुझु रखो था न त उहो संगम नथो थिए जल सां, विच में उहा सही विधि न आहे। उहा सही विधि न आहे। जेसिताईं जल ऐं जोत जो संगम थिए थो, मां त केतिरा ॾींहं इहे बि ॾिठो आहे कि जोत ॿाहिरि रखंदा आहिनि, हुनजी आरती कंदा आहिनि, पोइ परवान कंदा आहिनि। इहे न आहे, पहिरीं जल ऐं जोत जो जेसिताईं संगम रहे तेसिताईं लाल साईं जी आरती बि न थींदी आहे, न को हुनजो फलो, न को हुननि जी वंदना थींदी आहे। त मां समाज खे इहो ई सेखारणु थो चाहियां, सम्झाइणु थो चाहियां कि भई जेका बि विधि आहे, जंहिंखे बि सिखणी हुजे उहो भरूच अचनि, या मां जंहिं शहर में वञा थो हुन शहर में मुंहिंजो संपर्क कर, मां हुननि खे सेखारण लाइ तयारु आहियां। उहो अचनि ऐं सिखनि ऐं विधि विधान सां बहिराणो साहिबु कनि। जेके विधि विधान सां नथा कनि, महिरबानी करे हुन कनि, तंहिंखां न कनि, कनि त सिखी वञनि भले, उहे सिखी वञनि। या त तव्हांखे लाॾाई रखणो आहे त लाॾाई रखो, पूज्य बहिराणो साहिबु न। सही, क्योंकि उहो दोष तव्हांजे परिवार जे मथां लॻंदो। तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह शादियूं थियनि थियूं त टुटनि सिंधियुनि में वधीक, ॿियनि में छो नथा थियनि? सही हिकु दफ़ो इहे दोष असांजे परिवार ते था। हिकु दफ़ो मुंहिंजो फॉलोवर आयो, भाऊ तव्हांखे असांजी शादी में अचिणो आहे, ऐं मूंखे ॾिसमांसि भई हीअ तारीख़ जो चए कंकोत्री में, हीअ तारीख़ अलाए कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम चए कि स्विमिंग पूल पार्टी, डिस्को पार्टी, ही पार्टी। मूं चयो बहिराणो साहिबु लाल साईं जोत, अरे हेॾा सारा प्रोग्राम आहिनि, हाणे लाॾनि में सभु थी थो वञे, छा ज़रूरत आहे? पोइ साईं यादि ईंदा न, साईं असांखे तकलीफ़ आहे, हाणे कोई रस्तो कढो। त मुंहिंजी तव्हां सभिनि सां निमाणी विनंती आहे, मूंखे तहे दिलि सां न वणंदो आहे, अगरि तव्हांखे नथो अचे त साईं जी बिल्कुलु हाज़िर वेठा आहियूं, भरोच अची करे तव्हां जोत जी पूज्य बहिराणे साहिब जी विधि सिखाई सघंदा आहियो, पर ग़लति नमूने सां विधि करणु तंहिंखां न करिजे। ऐं महिरबानी करे दरिया में तव्हां थर्मोकोल ही सभु न यूज़ करे, सही विधि सां हिनखे बहिराणे साहिब जी आदर कंदे सही विधि सां पाण लाल साईं खे पूजऊं। इहो ई मुंहिंजी बहिराणे साहिब जो विसर्जन बि दरिया में ऐं तलाउ में ई करणु खपे। टब में हिननि में जेको कनि था न उहो बि ग़लति आहे। हा, छोकी जेसिताईं जल जा जीव तव्हांजो अनी न खाईंदा त तव्हांखे छा आसीस मिलंदी? हाँ, तो ये शॉर्टकट मनोकामना ही पूरी नहीं थी। सब इनके शॉर्टकट का प्यार कयो है तो छा कयो। साईं जी भरूच में आप एक एनजीओ चला रहे हैं जय झूलेलाल हॉस्पिटल के नाम से, तो ये तो सिर्फ सिंधियों के लिए नहीं सबके लिए है, सबके लिए फायदेमंद है, तो जरा आप इसके बारे में अधिक बताएंगे। जय झूलेलाल हॉस्पिटल अफपुरा सलाल सेवा ट्रस्ट के अंदर है। यहाँ पे
हर प्रकार के ऑपरेशंस होते हैं, हर प्रकार की ओपीडी है, जिसमें आँख और हार्ट को छोड़ के बाकी सब ऑपरेशंस होते हैं। न्यूरो सर्जरी होती है, स्पाइन सर्जरी, नीयर रिप्लेसमेंट करते हैं, गायनेक के डॉक्टर है, डेंटिस्ट है, मैक्सिलोफेशियल की जो कैंसर होती है उसके डॉक्टर है, पेट की कैंसर के डॉक्टर है, जनरल सर्जन है, फिजियोथेरेपी डिपार्टमेंट भी है। सभी प्रकार के इलाज होते हैं और हमने अभी मॉड्यूलर ओटी भी बनाया है जिसमें इन्फेक्शन के चांसेस और भी कम हो जाते हैं गवर्नमेंट की गाइडलाइंस के हिसाब से। एक हाईटेक हॉस्पिटल है भरूच में, जय झूलेलाल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, मैनेज बाय ठकुरासरा सेवा। जो भी जितना डोनेशन आता है उस हिसाब से हम इसको पे करते जा रहे हैं। जैसे जैसे हमारे को डोनेशन आएगा हो उस तरह से और भी हम उसको पे करते हुए जाएंगे। साथियों, इस हॉस्पिटल का नाम जय झूलेलाल हॉस्पिटल है और ये भरूच में स्थापित है। तो जय झूलेलाल नाम होने से ऐसा नहीं है कि सिर्फ यहाँ पे सिंधी ही आ सकते हैं, ये सभी के लिए खुला है। और इसके लिए अधिक जानकारी के लिए आप दिए गए नंबर पे कांटेक्ट करके जानकारी ले सकते हैं और आप भी इस हॉस्पिटल का लाभ ले सकते हैं। साईं जीअं त ॿुधंदा आया आहियूं कि झूलेलाल भॻवान जो जेको सिंध में धाम आहे उॾीरोलाल, हुते बि 3 जोतूं जॻायूं आहिनि ऐं तव्हां भरूच धाम में भी 3 जोतूं जॻायूं आहिनि जेकी अखंड आहिनि सालनि खां। उन जे बारे में कुछ ॿुधाईंदा अखंड जोत जे बारे में। जॾहिं लालसे अंतरजल थिया हुआ तॾहिं जल जी धारा निकिते बि त कनपूत जिते उन्हनि खे ज़मीन पसंदि आई थी उहा वरिती ऐं प्रभुदेव खे चयूं कि भई हिते मुंहिंजी जोत साहिब जी स्थापना कजे। उते उहा 3 जोत यानी हिकिड़ी रामचंद्र जी आहे, हिकु सुजावात यानी दरिया जी ऐं हिकु अंबाबाई माता जी। इहे 3 जोत उते स्थापित कयल आहिनि। त जॾहिं उतां खां हिते आयासीं फिलहाल त हिकिड़ी जोत खणी आया हुआ, हाणे उते बि उहा 3 जोत जीअं उते उॾेरेलाल थिया हिते बि उहा 3 जोत जी स्थापना कई। ऐं जेका इहा अखंड जोत जेका आहे जेको उॾेरेलाल थी आहे हिते बि आहे त पूरे हिंदुस्तान में इहा जोत असांजे वटि ई वेंदी आहे। जंहिंखे बि जोत खपे उहो असांजे झूलेलाल मंदिर ते संपर्क करे सघे त असां उन्हनि खे जोत मोकिलींदा आहियूं। मंदिर लाइ खपे, घर लाइ खपे, असां सिंध में अॼु ताईं उहे दर्शन न करे सघिया आहिनि, उहे साॻे इलाका पाण खे हिते असांजे लाल साईं जा हाज़िर मिलनि था। इहे असां सिंध में नथा वञी सघूं तीर्थ करण लाइ, ते उतां जी जोत हिते आयल आहे। अने ॿियो साईं आसालाल साहिब जॾहिं हिते स्थापना कई त नर्मदा नदी ऐं मंदिर जी भित हिकिड़ी आहे। हिते दरिया जो ऐं जल जो ऐं जोत जो संगम आहे, इन करे इन नालो ॾिनो श्री झूलेलाल वरुण देव मंदिर। ये ब्रह्मा जो हिकिड़ो स्थान आहे, पुष्कर में तीअं वरुण देव जो बि हिकिड़ो स्थान। पर अॼुकल्ह मां ॾिठो आहे घणनि पंहिंजे मंदरनि जे अॻियां बि जीअं हाणे वरुण देव मंदिर प्रख्यात थींदो थो वञे, उहो बि पंहिंजे मंदर जे अॻियां वरुण देव नालो था लिखाइनि। असली में ओरिजिनल वरुण देव मंदिर सिर्फ भरूच ई आहे, ॿियो कोई वरुण देव मंदिर आहे कोन। वरुण देव मंदिर जो हुनखे ख़बर ई न आहे छो हिते नालो रखियो, छोकी हिते जल ऐं जोत जो संगम आहे, इन करे हिनजो वरुण देव नालो रखियो आहे। वरुण देव जो यानी उहो जल जा देव आहिनि, जल ऐं जोत जा, उहो दरिया जा देव आहिनि, इन करे हिते वरुण देव नालो आहे। पर अॼुकल्ह समाज ॾिठो आहे कि अरबो माण्हू पंहिंजे मंदर जे अॻियां बि वरुण देव थो लिखाए, उहो ग़लति आहे। महिरबानी करे उहो सभु तव्हां उन्हनि खे रोकियो कि ग़लति कमु न कनि। ऐं वरुण देव जो हिकिड़ो स्थान आहे, ये असांजो सिंध में वो तीर्थ स्थान आहे, इहो त हिंदुस्तान जो वॾो तीर्थ स्थान आहे। जेके बि साल में हिकिड़ो दफ़ो बि अची करे दर्शन कंदा न, उहो सम्झो हुनजा तीर्थ सफल था। त साथियों, जीअं मां तव्हांखे एपिसोड शुरू थियण खां पहिरियों बि ॿुधायो हुयो, जेको अचे शरण साईं भरूच वारे ते तिन जा सदा ई थियनि था बेड़ा पार। जेकर तव्हां अञा ताईं श्री झूलेलाल वरुण देव धाम भरूच में न आया आहियो त ज़रूरु हिकु दफ़ो अचिजो। तव्हांखे साक्षात हाज़िर झूलेलाल साईं जा, झूलेलाल भॻवान जा अखंड जोत जा दर्शन बि थींदा, असांजे साईं जिन जा बि दर्शन थींदा। साईं, हाणे तव्हां खां मोकल वठंदे असांजा जेके स्पॉन्सर्स आहिनि, जेको हिननि सॼो प्रोग्राम जो ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, पावर्ड बाय माई बेकर्स जेके अहमदाबाद में, उन्हनि तव्हांजे लाइ हिकु सुखड़ी जेको पाण सिंधी में चवंदा आहियूं तव्हांजे लाइ गिफ्ट टाइम मोकिलियो आहे, जेको मां तव्हांखे ॾियणु चाहींदुसि। दोस्तों, माई बेकर्स हिकु बेकरी आहे जंहिंमें तव्हांखे बेकरी जी सभई आइटम मिलनि थियूं, टोस्ट, खारी ऐं बिस्किट, घणेई कुझु जेके अहमदाबाद में सिचुएटेड आहे। त साईं, ही माई बेकर्स जी तरफ़ां तव्हांखे हिकु नंढी सी सुखड़ी ऐं गिफ्ट हैम्पर आहे। मुंहिंजे तरफ़ां माई बेकर्स वारे खे वाधायूं ॾिजे साईं, ऐं चवंदा लाल साईं पाण ई तव्हांखे अॻियां वधाईंदो। जय झूलेलाल। जय झूलेलाल।